सब खां पहिरियों तव्हांखे इहे ॿुधाईंदासीं त लाल साईं जो जनम 951 थारूअ जे ॾींहुं माना शुक्रवार थारूअ जे ॾींहुं चेट जी राति जो माता देवकी बाई ऐं पिता रतन राय जे घर में थियो हुयो। ऐं लाल साईं जी छठीअ जो नालो आहे उदयचंद। उडेरो लाल सभु लाल साईं खे प्यार सां सॾु कंदा हुआ। लाल साईं जी छठीअ जो नालो आहे उदयचंद। ऐं लाल साईं जो ॻोठु हुयो नसरपुर, जेका हाणे उहो गांव उडेरे लाल खां मशहूरु आहे। लाल साईं जो जनम हिंदुनि जी रक्षा करण लाइ थियो हुयो, छो त लाल साईं जे जनम खां पहिरियों उन गांव में हिकु मिर्ख बादशाह करे हिकु राजा हूंदो हुयो। उहो राजा हिंदुनि जे मथां अत्याचार कंदो हुयो, त सभई सिंधी मिली करे लाल साईं जी दरियाह ते प्रार्थना कई वरुण देव खे। हुते का आकाशवाणी थी त रतन राय जे घर चेट जे ॾींहुं ऐं थारूअ जी राति जो हिकु औलाद पैदा थींदी, उहो तव्हांखे मिर्ख बादशाह मां आजो कंदो। थारूअ जो ॾींहुं ऐं चेट जी राति में 40 ॾींहं पिया हुआ, त सभिनी सिंधी मिली करे उहे 40 ॾींहं विर्त रखिया। इन खां पोइ लाल साईं जो जनम माता देवकी ऐं पिता रतन राय जे घर थियो। ऐं इन खां पोइ लाल साईं पंहिंजा चमत्कार अलॻि अलॻि प्रकारनि सां ॾेखारिया। उहो असां तव्हांखे ॿिए वीडियो में ॾींदासीं। अगरि तव्हांखे असांजो इहो वीडियो पसंदि आयो हुजे त हिन वीडियो खे